नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जे दर्स थाणे जी हद मां रेढ़ी ते फुल्ला विकिरो कंदड़ पोरियत खां फ़ौरू असले जी ज़ोर ते रोक रक़म फुर करे फ़रार। पुलिस बर वक्त इतला मिलण ते इलाके जी नाकाबंदी कई। नाकाबंदी दौरान मोरो पुलिस जो मोरो शहर जे रेलवे स्टेशन लग केलन जे बाग वटि मुबैना फ़ौरन सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान 2 फ़ौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरिता। ज़ख़्मी फ़ौरन जो सुञाणप आशिक पुट जान मोहम्मद मल्लाह ऐं साजन पुट अब्दुल ख़ालिक मल्लाह तौर थी आहे, जॾहिं त हिकु फ़ौरू काशिफ पुट गुलाम सरवर मल्लाह खे सही हालत में गिरफ़्तार कियो वियो आहे। ज़ख़्मी फ़ौरन खे तालका अस्पताल मोरो आंदो वियो। उन सिलसिले में DSP मोरो सरदार ख़ान चांडियो ऐं SHO मोरो राजा नवी सरफराज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दर्स थाणे जी हद मां फ़ौरू हिकु पोरियत खां हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म फुर करे फ़रार थी विया हुआ। मुतासिर पोरियत पुलिस खे इतला ॾिनो। इतला मिलण ते नाकाबंदी दौरान फ़ौरन सां मुक़ाबिलो थी पियो। जवाबदार असां मथां सीधी फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग में 3 फ़ौरन खे 3 पिस्टलन समेत गिरफ़्तार कियो आहे, जिन में 2 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां फुर थियल रक़म ऐं TT पिस्टल बरामद करे वरिता आहिनि। अहिड़ो केस दाख़िल कियो वियो आहे। वधीक ॾोहारिन जो रिकॉर्ड चेक करायो पियो। नालो गुलाम सरवर सर केरु आहीं पाण? सर मां मल्हां आहियां। किथे वेठो आहीं? सर धीरण खां हेठि वेठा आहियूं। छा में गिरफ़्तार थियो आहीं? छा थियो आहे? पुलिस मुक़ाबिलो मां किथे? कुझु बि न कयो आहे। जेके 2 ॼणा मूंसां गॾु आहिनि डटो ॾेई मूंखे वठी आया आहिनि। असां माइटनि ॾे हलूं था। हिननि मूंखे ॿारहें मुंडे अॻिते बीहारे पोइ फुलन वारो इहो आयो पियो ॻाल्हो उन खां पूरो कई अथनि। मूंखे कंहिं शइ जी ख़बर। ज़ोर सां ॿुधायो भाउ। साजन जी साजन पीउ जो नालो? अब्दुल खालिक जी अब्दुल खालिक ज़ात? मल्लाह वेठल? धीरण छा में गिरफ़्तार थियो? जी आशक पीउ जो नालो? जान मोहम्मद वेठल? कैंची जगह धीरण को हेठि ज़ात? मगा छा में कीअं पुलिस मुक़ाबिलो थियो आहे? कीअं गिरफ़्तार थिया आहियो? कीअं गिरफ़्तार थिया आहियो? पुलिस मुक़ाबिलो कीअं थियो आहे? ॿुधा पंहिंजो नालो ॿुधा। पंहिंजो आहे रेडी वारो आहे। उनजो 3 माण्हू अची फुलनि जे बहाने वठण जे बहाने उन खां पैसा फुर करे हुतां फ़रार थिया आहिनि। मोटरसाइकिल ते 3 माण्हू हथियार बंदि। अहिड़ी इतला ते असां नाकाबंदी कईसीं। जो असां हिकिड़ी मोटरसाइकिल खे रोकण जी कोशिशि कईसीं। जेको भॻो मोरे में रेलवे स्टेशन वारे पासे जेके केलनि जा बाग आहिनि इन पासे लही वियो। कचे में असां पीछो कयोसीं। उते